घोटकी में ख़बर ईंदा हलूं त सेप्को पारां सब डिवीज़न 1 में बिजली चोरन ऐं बकायादारनि ख़िलाफ़ रेंजर्स FIA ऐं पुलिस नफ़री सां गॾु 5 ॾींहं ऑपरेशन जारी। केतिरा ई कुंडा कनेक्शन कटे छॾिया, तारूं ज़ब्त, बकायाऊं अदा न कंदड़ सार्फिन ख़िलाफ़ केस दाख़िल। सार्फिन खे बकाया जात अदा करण जी हिदायत। सेप्को घोटकी पारां बकाया जात जी वसूली लाइ घोटकी शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 5 ॾींहं बि ग्रैंड ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन जी अॻुवाणी SA सेप्को सर्कल घोटकी ज़हूर अहमद नोनारी, एक्सीन सेप्को घोटकी इरफान अहमद शेख, लाइन सुपरिटेंडेंट सैयद अमजद हुसैन शाह कई। ऑपरेशन दौरान बकायादारनि खां बिजली जे बिलनि जी मद में 30 लख रुपया वसूल कया विया। उन मौके ते एक्सीन सेप्को घोटकी इरफान अहमद शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सेप्को चीफ सखर एजाज़ अहमद चना जे हिदायतुनि ते 5 ॾींहं बि बिजली चोरनि ऐं बकायादारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। सेप्को जा बकाया हर सूरत में डिफॉल्टरनि खां वसूली कया वेंदा। हिन सेप्को अमलदारनि खे ख़बरदार कंदे चयो त बकायादारनि खां वसूली खे बहितर बणायो वञे ऐं गफ़लत कंदड़ सेप्को ऑफिसरनि ऐं अमले ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी ऐं बिजली जा बिल ऐं बकाया अदा न कंदड़ सार्फिन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी ऐं केस दाख़िल कया वेंदा। हिन चयो त बिजली चोरी ऐं बकायाऊं अदा न कंदड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहिनि ऐं इहे कार्रवायूं बिजली चोरी जे मुकमिल ख़ात्मे ताईं जारी रहंदियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी